नशर फेरोज़ इंस्टीट्यूट ऑफ नर्सिंग पारां सिंध जे सकाफ़ती ॾियारो मल्हायो वियो, जंहिंमें इंस्टीट्यूट जे शागिर्दनि सिंधी सकाफ़त खे भरपूर उजागर करण लाइ केतिरा खाका ऐं टैबलोस पेश कया। इन मौक़े ते इंस्टीट्यूट जे अॻवाननि इंतज़ार हुसैन मरी, रब नवाज़ मरी, मैडम इकरा कोराई ऐं ॿियनि चयो त हीअ धरती प्यार ऐं मन जी धरती आहे। असांजी सकाफ़त निहायती क़दीमी आहे, जंहिंखे पूरी दुनिया में उजागर करण लाइ सकाफ़ती प्रोग्राम थी रहिया आहिनि। अॻवान चयो त सिंध जे माण्हुनि जी मोहबत, महिमान नवाज़ी ऐं शानदार रिवायतुनि खे ख़राज तहसीन पेश करणु असांजी ज़िम्मेवारी आहे। उन सां गॾु सिंधी अजरक ऐं टोपी असांजी शनाख़्त जी रोशन अलामत आहे। इन मौक़े ते अल असर किताब घर नौशर फेरोज़ पारां किताबी मेलो लॻायो वियो। इन मौक़े ते कालम नवीस एजाज़ ममनाई चयो आहे त असांजो इल्मी अदबी विरसो में साहिजी रहियो आहे। हुनखे महफ़ूज़ बनाइण लाइ किताबी मेलो लॻायो आहे त जीअं नौजवान किताब पढ़ण सां दिलचस्पी रखनि ऐं तारीख़ जो मुतालो करे सिंध जी सकाफ़त खे ज़िंदा रखनि। प्रोग्राम जे आख़िर में सहाफ़िन आयल महिमाननि खे सिंध जी सकाफ़त, अजरक ऐं टोपी जा तोहफ़ा पेश कया। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।